आल इमरान आयत नंबर 31-32। कुल इन कुंतुम ए प्यारा पैगंबर चओ तुम जेकॾहिं तव्हां चाहियो था तुहिब्बून अल्लाह मोहब्बत करे अव्हां सां अल्लाह फत्तबिऊनी मुंहिंजी ताबेदारी कयो युहिब्बुकुमुल्लाह अल्लाह तव्हां सां मोहब्बत कंदो व यग़फिर लकुम ज़ुनूबकुम ऐं बख़्शींदो तव्हांखे तव्हांजा ॾोह वल्लाहु ऐं अल्लाह गफ़ूरुर रहीम बख़्शींदड़ महिरबान आहे। हाणे माण्हू ईमान में तरक़ी कीअं कंदो उन लाइ अल्लाह जी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इत्तिबा करणी पवंदी, पोइ उनजी ईमान में तरक़ी थींदी। यहूद नसारा छो त नहनु अबनाउल्लाहि व अहिब्बाहु नहनु अबनाउल्लाहि व अहिब्बाहु असां अल्लाह जा पुट आहियूं, अल्लाह जा प्यारा आहियूं, असांखे कहिड़ी ज़रूरत आहे। हाणे छो त यहूदी ईसाई उन्हनि जा पैगंबर आहे, यहूदियुनि में बि नबी आहे, ईसाइनि में हज़रत ईसा अलैहिस्सलाम नबी हो। असांखे अल्लाह जो कुर्ब हासिल आहे, अल्लाह जा असां प्यारा आहियूं। पोइ अल्लाह साईं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधाए अल्लाह जी मोहब्बत ऐं प्यार मिलण जो सबबु इत्तिबाए मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। तव्हां जेकॾहिं चओ था त असां अल्लाह जा प्यारा आहियूं त शर्त आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ताबेदारी करणी पवंदी। नबी साईं जी पैरवी न आहे त पोइ अल्लाह जो प्यार न मिलंदो, इहा उन्हनि जी ॻाल्हि रद्द कई। पोइ जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पैरवी कबी त छा नतीजो थींदो? पहिरियों नतीजो त अल्लाह जी मोहब्बत नसीब थींदी, ॿियो नतीजो रब साईं ॾोह बख़्शींदो ऐं सबबु अल्लाह बख़्शींदड़ आहे, रहम कंदड़ आहे, अल्लाह जे हथ में आहे, इहे सभु शइ रब जे हथ में। फरमाए कुल अतीउल्लाह व रसूल प्यारा पैगंबर चओ तूं त फर्मा बरदारी कयो अल्लाह जी रसूल जी। फ़इन तवल्लव पोइ जेकॾहिं मुंहुं मोड़ींदव फ़इन अल्लाह पोइ बेशक अल्लाह ला युहिब्बुल काफ़िरीन नथो मोहब्बत करे काफ़िरनि सां। फर्मा बरदारी अल्लाह ऐं उनजे रसूल जी लाज़िम आहे। उन खां अलावा नाकामी आहे, कामयाबी जो ज़रियो अल्लाह रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इताअत पैरवी करणु। जेको माण्हू मुंहुं मोड़ींदो असां न मञींदासीं नबी साईं, यहूदियुनि जो मुंहुं मोड़ियो, ईसाइनि मोड़ियो, माना अल्लाह जे हुकुम खां मुंहुं मोड़ियो, पोइ अल्लाह असांखे काफ़िर नथा वणनि। पोइ रब साईं खे उन्हनि जी का बि परवाह कान्हे का, पंहिंजो पाण नुक़सान पैदा कयो। रब साईं इताअत माना रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अल्लाह जी पैरवी करणु, इत्तिबा उन्हनि जे हुकुमनि ते हली पवणु। इताअत ऐं इत्तिबा फर्मा बरदारी करणु, इताअत फर्मा बरदारी करणु, इत्तिबा कॾ लॻणु माना उन्हनि जे हुकुमनि ते हली पवणु। दुआ आहे अल्लाह ताला असांखे तौफ़ीक़ ॾिए रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जे हुकुम जी इताअत ऐं इत्तिबा कयूं, उन्हनि जी पैरवी बि कयूं, उन्हनि जे हुकुमनि ते हली बि पऊं, कॾ